अस्सलाम वालेकुम दोस्तों, साथियों ऐं व्यूअर्स। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल सिंधी स्पीचिस बाय माजिद मेहरी। अॼु हिकु नई तक़रीर सां गॾु तव्हां सां हाज़िर आहियूं, जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुस्तफ़ा जिन जी आमद जी मुनासिबत सां आहे। तक़रीर जी शुरूआत हिन शेर सां कंदुसि। जॾहिं राज़ी थियो रब रहमान, जॾहिं राज़ी थियो रब रहमान, मिलियो असांखे मदनी महिरबान। कोट कुफर जा सभु दूर थिया, हिकिड़ा ई हक़ जो थियो ऐलान। मख़मूर मिलियो असांखे मदनी महिरबान, मख़मूर मिलियो असांखे मदनी महिरबान। नहमदू व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जनाब सदर, काबिल कदर मोअज़्ज़ज़ उस्ताद साहिबो ऐं प्यारा हमसफ़र शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम। जीअं त अॼु मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे जश्न आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाज़रीन महफ़िल, आउं पंहिंजी तक़रीर जो आगाज़ हिन बैत सां कंदुसि। नबियुनि में न्यारो नबी असांजो, प्यारनि में प्यारो नबी असांजो, दुनिया में जंहिंजो को मटी नाहे, सूंहं सारो नबी असांजो, सूंहं सारो नबी असांजो। हाज़रीन महफ़िल, 12 रब्बुल अव्वल ते असांजो प्यारो हबीब मिठो मुरसल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके शरीफ़ में पैदा थिया त हर तरफ़ ख़ुशियूं ऐं सराहियूं थी वियूं। ऊंदहि ख़तमु थी वई, जहालत ख़तमु थी वई, जंगियूं ऐं झेड़ा ख़तमु थी विया, क़त्ल ऐं कोस ख़तमु थी विया ऐं हर तरफ़ मुल्क महकी वियो ऐं चमन चमकी पियो। मुल्क महकी पियो ऐं चमन चमकी पियो। तंहिं करे कंहिं शाइर फ़रमायो आहे त आयो चमन में दिलबर सरकार जे नमूने, सभिनी अखियूं विछायूं खीकार जे नमूने। आयो चमन में दिलबर सरकार जे नमूने। हाज़रीन महफ़िल, असांजो नबी सगुरो निसुरो नूर आहे, अखियुनि जो सुरूर आहे, हुज़ूर पुर नूर आहे, भलाई सां भरपूर आहे। हुन जे ॼमण सां ईदूं थी वियूं ऐं ग़म ख़तमु थी विया। ज़मीन ऐं आसमान ते हिन प्यारे रसूल जी आमद जा इतला थी विया ऐं ख़ुशियुनि जा ख़ज़ाना हर तरफ़ पखिड़िजी विया, हर तरफ़ पखिड़िजी विया। तंहिं करे के शाइर फ़रमायो आहे त मोहम्मद जे सदके बेड़ा पार थी विया, सारे जग में जान भले जिनसार थी विया। मोहम्मद जे सदके बेड़ा पार थी विया, मोहम्मद जे सदके बेड़ा पार थी विया। हाज़रीन महफ़िल, असांजे नबी सगोरे जे ॼमण खां पहिरीं समूरा अरब अनपढ़ियल हुया, जाहिल ऐं जानवर हुया। न्याणनि खे ज़िंदा दफ़न कंदा हुआ, क़त्ल ऐं झेड़ा कंदा हुआ, बदतरीन बुराइनि में फाथल हुआ। इंसानियत ते कारो दाग़ हुआ, उहो इंसानियत ते कारो दाग़ हुआ। हाज़रीन महफ़िल, जॾहिं भलारो पैगम्बर पैदा थियो त हर तरफ़ प्यार ई प्यार पोखिजी वियो, हर तरफ़ मोहबत जा मंज़र महकी पिया ऐं ग़रीबनि यतीमनि जा वारा न्यारा थी विया ऐं शैतान माण्हू शरीफ़ थी विया ऐं शैतान माण्हू शरीफ़ थी विया। आख़िर में हीअ बैत चई पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदुसि। प्यार ऐं मोहबत जी मिठाई आहे मोहम्मद, ख़ुदा जी सारी ख़ुदाई आहे मोहम्मद, बुराइनि खे बीमारी सम्झे थो जेको, संसार जी सरासर सुठाई आहे मोहम्मद, संसार जी सरासर सुठाई आहे मोहम्मद। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक करणु ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं कमेंट बॉक्स में नेक्स्ट वीडियो लाइ टॉपिक पॉइंट सजेस्ट कजो।